अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में बदिकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, JUI अॻवान मौलाना राशिद ख़ालिद महमूद मथां क़ातिलाना हमिलो कयो वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर मूजिबि मौलाना राशिद महमूद सूमरो मीरो खान तरफ़ वञी रहियो हो त कंगा थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो आहे। रोड ब्लॉक करे हमले जी कोशिश कई वई। पुलिस स्क्वाड जी फायरिंग ते हमलेआवर फरार थी विया। JUI अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरो मथां मुबैना हमले जी इतला ते मौलाना नासिर सूमरो समेत केतिरा ई पार्टी अॻवान ऐं कारकुन वाक़े वारे हंध ते पहुता। लाड़काने समेत सॼी सिंध अंदरि जमियतुल इस्लाम जे कारकुननि में कावड़ छाइजी वई आहे। मौलाना नासिर महमूद सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौलाना राशिद महमूद सूमरो मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मंज़र आम ते आंदो वञे। इंतज़ामिया खे 24 कलाकनि जो टाइम ॾियूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।